नाज़रीन, जैकमाबाद में डॉक्टर जे मुबैना गफलत सबब नींगर फोत थी वियो आहे। तफ़सील ले रहियो आहे अब्बास गुल मस्तूई। जी अब्बास गुल। जी बिल्कुल, जेको आज खानगी अस्पताल में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। मुबैना तौर ग़लत इंजेक्शन लॻण सबबि नींगर जेको आहे उहो फौत थी वियो आहे। जेको आज बोलानपाड़े जे रवासी अल्लाह ॾिनो पंवर जो मासूम पुटु कंबर पंवर जेको आहे डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबबि फौत थी वियो आहे। वारसनि पारां मासूम ॿार जो लाश शिकारपुर रोड ते रखी करे धरणो हयो ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो करे डॉक्टर ख़िलाफ़ जेको आहे त नारेबाज़ी बि कई। इन मौक़े ते नींगर जा जेके वारिस आहे उन्हनि जो चवणु हो त असांजो नींगर खे बुखार हुयो, जंहिंखे खानगी अस्पताल में डॉक्टर वाहिद बख्श लेगारी वटि खणी वियासीं ऐं डॉक्टर जी इंजेक्शन लॻण खां बाद में ई जेको आहे त नींगर जी हालत ख़राब थी वई ऐं हू जेको आहे त रस्ते में ॿी अस्पताल मुंतकिल कंदे ई जेको आहे फौत थी वियो। ॿिए पासे डॉक्टर जो चवणु आहे त नींगर खे दिमाग़ी मलेरिया हुई। उहो जेको आहे त काफ़ी ॾींहंनि खां बीमार हुयो, जंहिं सबबि उहो फौत थी वियो आहे। जी अब्बास गुल, तव्हांजी महिरबानी।